ख़बर शामिल कंदासीं मटियारी मां। पुलिस लाइन मटियारी में पुलिस जे शहीदन के भेटा पेश करण लाइ योम शोधा मल्हायो वियो। उन सिलसिले में SSP ऑफिस मटियारी में पुलिस जे दस्ती शहीदन के भेटा पेश करण लाइ सलामी पेश कई वई, जंहिं बाद शहीद एहलकारन जे रूहन के ईसाल सवाब पेश करण लाइ SSP मटियारी पारां पुलिस लाइन मस्जिद में कुरान ख़्वानी कई वई। SSP मटियारी आसिफ बुगियो ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरन में शहीद एहलकारन अड्रोलाल विलेज में शहीद हाजी खान चेजो, भिट्टा में खैर मोहम्मद रिंद, हाला में हबीबुल्ला बबर, भाड़वट में गुलाम कादर लगारी जे घरन में वञी शहीद एहलकारन जे बनरन सां इज़हार यकजहती कंदे खेन तोहफ़ा पेश कया ऐं यकीन ॾियारियो त पुलिस पंहिंजनि शहीदन जे बनरन सां हर ॾुख सुख में गॾु आहे ऐं खेन शहीदन जे कुर्बानीनि ते फ़ख्र आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।